بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم هن لباس لكم وأنتم لباس لهن नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू नाज़रीन किराम असां हुकूक ज़ौजैन जे मौज़ू ते ॿी निशस्त में तव्हां सां मुखातब आहियूं ऐं अॼु असांजी बहस असांजी गुफ़्तगू इहा आहे त दीन इस्लाम में ऐं शरीयत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ऐं हुक्म इलाही में शादी जी छो ताक़ीद कई वई आहे याने शादी जी तरफ़ छो रग़बत ॾियारी वई आहे ऐं शादी छो ज़रूरी आहे छो जो ज़िंदगी में हिकु लाइफ पार्टनर जे अचण सां हिकु शरीक हयात जे अचण सां इंसान कामिल थींदो आहे इंसान जे अंदरि जेका एनर्जी आहे ऐं जेकी ज़रूरियात आहिनि उहे फितरी आहिनि ऐं दीन इस्लाम हिकु फितरी दीन आहे ऐं फितरी तक़ाज़ा जेकी इंसान जे अंदरि पैदा थींदा आहिनि चाहे उहे जिस्मानी हुजनि रूहानी हुजनि नफ़्सियाती हुजनि या मुआशरती हुजनि उन्हनि खे पूरे करण लाइ हिकु शरीक हयात जो हुजणु ज़रूरी आहे लाइफ पार्टनर जो हुजणु ज़रूरी आहे शादी हिकु महबूब तरीन अमल आहे पसंदीदा तरीन अमल आहे जीअं रिवायत में मिले थो रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था मा बुनिय बिनाअन फिल इस्लाम अहब्बु इलल्लाहि अज़्ज़ व जल मिन तज़वीज दीन इस्लाम में शादी करण खुदावंद ताला जे नज़दीक महबूब तरीन अमल आहे पसंदीदा तरीन अमल आहे जीअं तलाक खुदावंद मुतआल जे नज़दीक नापसंदीदा अमल आहे हिकु ॿी रिवायत में इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था तज़व्वजू फ़इन्न रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि क़ाल मन अहब्ब अन यत्तबिअ सुन्नती फ़इन्न मिन सुन्नती तज़वीज तव्हां शादी करियो ऐं बेशक रसूल इस्लाम शादी जे बारे में फरमाइनि था जेको शख़्स इहो चाहे थो त मूं मुहम्मद जी सुन्नत ते अमल करे ऐं सुन्नत जी इत्बा करे त उन शख़्स खे खपे त उहो शख़्स शादी करे ऐं शादी करणु मूं मुहम्मद जी सुन्नत आहे इहो ई सबबु आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद आहे वलक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना रसूल इस्लाम तव्हां जे लाइ उस्वा हसन आहे काफ़ी जिल्द नंबर 5 सफ़ा नंबर 509 में हिकु रिवायत मौजूद आहे तवील रिवायत आहे इन इमरातन दखलत अला अबी अब्दुल्लाह अलैहिस्सलाम फ़क़ालत अस्लहकल्लाहु इन्नी इमरातुन मुतबत्तिला फ़क़ाल वमा तब्तुल इंद क़ालत ला अतज़व्वजु क़ाल वलिमा क़ाल अल्तमिसु बिज़ालिकल फ़ज़्ल क़ाल इंसरिफ़ी फ़लौ कान ज़ालिका फ़ज़्लुन लकानत फ़ातिमा अलैहिस्सलाम अहक्कु बिही मिनका इमाम सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हिकु कुंवारी औरत अचे थी
ऐं इमाम अलैहिस्सलाम उन खां शादी न करण जो सबबु पुछनि था। उहा औरत चवे थी त शादी न करण में मां कमाल ॾिसां थी, यानी शादी न करण मुंहिंजे लाइ कमाल आहे, फज़ीलत आहे। इमाम अलैहिस्सलाम उन औरत खे फरमाइनि था अगरि शादी न करण हिकु कमाल हुजे हा त मुंहिंजी ॾाॾी ज़हरा इन्ही कमाल ते फ़ाइज़ हुजे हा। हालांकि शादी न करण कमाल कोन्हे, शादी करण कमाल आहे। जॾहिं त रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अकेली न्याणी जी इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम सां शादी कराए करे दुनिया वारनि खे ॿुधायो त शादी करण मूं मुहम्मद जी सुन्नत आहे ऐं रिज़ा इलाही जो सबबु आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।